दरका साहब मुंशे के बूढ़ा भली ने कदा तुझो केड़ो दो कयो ए कड़ा तुझा मामाणा ने अरे मर थप खयो तुने मसलो छा है छो डंडा खणी लालू जे पया पजी आओ मासर जड़का हिन लालू ओ गरीबो मासड़ बासड़ पासे ते रखो मां सेठ जड़को आया जड़को जाओ हो भजी को ना हो जड़का साहब सजे गोठ के लाइट फ्रिया असन वरी पैसा सजे गोठ के लाइट फ्री अरे रे थंबे ते सरकारी ट्रांसफार्मर लगला मुझे पी अलुआ बिजली कोन ठा दिया जो ता सबनी के मुफ्त में लाइट बाण या चोबा का छोबा तो ते गोठ वाले जो हक्का तू लाइट फ्री के न दे अरे रे के खे लाइट फ्री दिनी थई मां न गोठ जो चंगो मुरसा मां ही बिल भरींदो हा का खादा रगो फैसला ता रोटे ते कंदो जा कोर्ट पहुंचवा देर थी थे अरे मां हिन हालत में कोर्ट हलंदस रस्ते ते माण्हू मूंखे थुकू हणंदा तू वञ तारीख़ वठिया त मां पुलिस खे घुराए हिननि जो फ़ैसिलो कयां साहब तारीख़ मां अकेलो वठी अचां या हिन लूसे खे मोटे वञां अरे अकेलो मर वञी चोबा चाचो बिजी लगा पे आंजा मिस कॉल नहीं थमान पाणी कॉल कंदा जैसे तई पुलिस अचे केर भिता न चुरे मुंशी लालू ता कपड़ा लायो अरे ता पांचा न लायो मुंजा कपड़ा लायो मुखे पट थी थे खार सती थे सुबेदार की फोना तू कोर्ट वन तारीख़ वठिया तो मैं सुबेदार सां ॻाल्हायां हेलो सुबेदार बुलबुल सांड्रा हेलो लालच में त लापरवाही कई अज तोखे कानून जे हवाले करे ॻोठ वारनि सां इंसाफ़ थींदो जड़का साहब खामगा पुलिस घुराई थव तहां पाणी फैसलो करे छडियो अज जे मां तोखे कानून जे हवाले कंदुसि त ॻोठ वारनि सां इंसाफ़ थींदो अरे शमू वरी बि फैसलो त मूं कयो आहे न लाल बख्श लालूअ खे पुलिस पाण ई पुॼंदी बुलबुल सांडे जी सट मुजरिम फटे ई फट वठंदो वनी खटे ई खट सेठ जड़का साहब हुकुम कयो कंहिंखे गिणो आहे सर ओ मुंहिंजो मतलब त गिरफ्तार करणो आहे बेदार लालूअ खे सिपाहियो ॾिसो छा था मूंखे वठो लालूअ खे तव्हांखे कंहिं चयो लालू खे वठो अरे बाबा पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो असल में जेकी ॻोठाणनि शिकायत कई आहे शमू वारनि जे चवण ते कई आहे मतलब त जड़का साहब असां लालू लाइट वारे खे रमू शमू ऐं इमो जे चवण ते गिरफ्तार करी न बाबा गिरफ्तारी त हाणे टिन्हिनि खे कयो शैतानगिरी करे लालू जे ख़िलाफ़ हिननि खे भड़कायो आहे अच्छा ठीक है गिरफ्तार करियो शमू वारनि खे माथड़ जड़का पांजा सुञाण डोंट कॉल मी माथड़ आई एम जड़को ॻोठ वारनि मां केर बि चवे थो रमू शमू सही आहिनि त पंहिंजो हथ मथे कनि असां हथ मथे छो कयूं असां मुर्गी वञूं पिया अचो अचो ॻाल्हि त ॿुधो जान छॾ जड़का साहब लालूअ जो हाणे छा करणो आहे हल भागे बदने वॾो शौक़ अथई पिया शौक़ बोक गिरफ्तारी जो कोन्हे अकुल भई कोन्हे के पगार वधायो बाबा मूंखे तोखे ॾेखारिणो आहे त तुंहिंजे खाते में ऐं असांजे खाते में केॾो फ़र्क़ु आहे पावर तो वटि घणो आहे या असां वटि सर कीअं बेशक बेशक
सूबेदार बुलबुल सांडा ही समझ मुझा पंजा मुझा बच्चा हाँ जो पाड़ू हन जिगर जा टुकड़ा हन सूबेदार सीन छाठो टई लूसी थई गोठ में शैतान करी कंदा वतंदा थई दिल ते कुटीन तो मुंजी दिल ठरे जरका यो सुठो नथो करी खबरदार पुलिस जे सामू तू जरके जी बेइज्जती खराब न करी दिमाग खराब आ सर छटा नालो था हाँ बुलबुल सांडे जे सामू आई जमादार मजनू मोला जे सामू आई लंजरे जे सामू आई भी सजी मुझी पुलिस न फ्रिया इनन जे सामू तू छा तो समझी तो चले दासी अरियो पुटे सूबेदार बुलबुल सांडे जी सट मुझे में फटे वनी वठा तो खट हां आई पछाड़ी में कर दो जी पट जमादार मजनू मोलाई जी सर दिसी छातो अरे वंडी इनन के ताके शायद खबर ना है न मजनू मोलाई जी मार न को खबर न को चार बोलींदा हो तो नंढा नंढा मार नंतरा सर नंतरा ना सर सोजरा सिताई सोजरा यार सागिया इंता है जी पैदा है ये छोछरो अरे बाबा ही जे जरा आई मां यहाँ अकेलो हमरा ही करा जो सर तुम अकेला ना हो असा सब ता सा कजो तो औलाद तो हार हेलो हां जो चली आजूजे माजूजे आजूजे माजूजे छाता क्यों यो छाए यो केड़ो तरीको उठी बियो सुतो बियो रुगो तिरका तव कमल आए त तिरकंदा ना आयो ई सर पारो पानी अने इते छो पियो हो हारे छो न होयो ता भिखारी साहिबा अचा तेरे घर जा कपड़ा धोई बच्चल तरफ वाले पानी मां त पंजा कपड़ा धोईदा आहियूं इहो जरके साहब जो हुकुम आहे सुबुह असां जरके खान के तैयार करण में हुआसीं पानी यो हिते ई रहिजी वियो ठीक है बाबा जे अचण खां अॻु में मजन जी मानी तैयार करे छॾियो वञो जल्दी ये तो ख़बर अथव न मां हिकिड़ी सिंगारी सभिनीनि ते भारी अदा जुजे हली मानी तैयार कयूं कपड़ा हिते ई धोपिजी विया ॿ दफ़ा घरा मानी आया इहो तोवार सिपाही सुखियो बुरखियो खाई वियो आहे रहड़े वियो आहे हाँ बाकी जेको थोड़ा बटरे गिरा बचा न वो रे सिपाही नंदरो खाइयो असां पुठियां वेठा आहियूं वाण चबाड़ींदासीं छा अरे एड़ा कम न कयो त बेता छो थियो हा सूबेदार बुलबुल सांडे जी सट मुजरिम फटे ही पट वनी वठंदो खट जरका हिन के समझा लालू लाइट वारे के न त मां या बागुल बड़ी वाह माई वाह मन पुटन के खराब करण में दंजो ही हथ आ न खाली हथ न पर पैर बाहूं जंगू सब शामिल अथसि शैतानगिरीअ में चाचा नूरा अखियुनि खां त आंख बि कोन थो ॾिसी पर कननि खां त ॿुधींदो न पोइ हिननि छोरनि खे सम्झाई छो नथो मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा साबो भुख लगी आ मोटरन जी हा उहे त टे वेला हया अथव न हेॾी मार ॾिनी अथव 2-3 ग्राम मानी बि नथा करायो मरो न मानी खोड़ मानी मुझे मोला दिया ये कयो पंहिंजे घरां घुरायो थोड़ी सजीअ करे घुराइजो जे तव्हां बि खाओ असांजी नफरी बि खाए अम्मा बोली सच चवंदी आ मरणो बि खाइनि त परणो बि खाइनि साहब 2 दफ़ा घरा मानी आया इहो तोवार सिपाही सुखियो बुरखियो खाई वियो आहे रहड़े वियो आहे हाँ बाकी जेको थोड़ा 2-3 गिरा बचा न वो रे सिपाही नंदरो खाइयो असां पुठियां वेठा आहियूं वाण चबाड़ींदासीं छा अरे एड़ा कम न कयो त बेता छो थियो हा सूबेदार बुलबुल सांडे जी सट मुजरिम फटे ही पट वनी वठंदो खट साहब खट ते त वेठा आहिनि सिपाही नंदरा सर नंदरा न सिताई सोजरा सर तहां त समुझे उसने ते तो सड़ो था मूंखे ख़बर आहे तूं सोचरो ही दुनिया ॾिसंदी हूंदी चवंदी हूंदी त हिन सॼे थाणे में हिकिड़ो ई सोचरो आहे 100 वारो बल्ब
साहब जल्दी न नंदी बेइज्जती नथी थे दीवार थी था पान हाणे कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हाणे हीअं था कयूं कानून खे उबतो था कयूं हिननि खे बाबा सुबुह शाम मंझंदि टाक उथंदे वेहंदे हद खां वधीक इज़त ॾियो खेसि त न हिन खे जीअं इज़त घणी ॾींदो थी सघे थो सुधरी पवनि वॾा मालिश घुराए मालिश करायूं न न अगरबत्ती जा पैकेट वठी अॼो था ॿारियूं हा माण्हुनि खे चयो त हिननि ते सुखाऊं ॾेई वञनि अरे मां हेतिरी बि इज़त कोन थो चवां चुप फोन थी अचे हेलो केरु पियो ॻाल्हाई वागू कहिड़ी गप मां अच्छा अच्छा जरके खान जो भाउ वागू जी जी हुकुम कयो हा शमू रमू ऐं हिमू मुंहिंजी कस्टडी में आहिनि क्या आज़ाद कयूं हाज़िर हाज़िर जरके खान जे भाउ जो चवण कीअं मोटाइबो ऐं सिपाहियो टिनिनी खे कुटियो मशकरा मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा एक बर वागू खान ॿुधण में आई शरीफ़नि जूं रड़ियूं हा वागू खान रिश्वत जूं ॻाल्हियूं कंदे न त तोखे बि इन्हनि सां गॾु अचे हिते कुटींदासीं जरके खान जे चवण ते हिननि खे गिरफ़्तार कयो आहे हाणे तूं जरके खान सां वञी ॻाल्हाए उन जे चवण ते असां हिननि खे छॾींदासीं ओके खुदा हाफ़िज़ अरे कुटियो हा मूंखे अञा ताईं सम्झ में ॻाल्हि न थी त असांजी ड्यूटी कंहिं पुलिस पोस्ट जे दरिया जे विच में आहे जरको सांड्रो ऐं सिंकारी वरी हो वागू सभु जानवर पाणीअ जा वॾा इहे असांजे ॻोठ में किथां सिपाहियो अरे छोरा छॾियो हिननि खे गरीबनि मिसकीननि वीचारा चिच मोचड़ा खाई खे मरी न वञनि बाबा तव्हां ई थकिजी पिया हूंदो छॾियो हिननि खे वरी शाम जो कोन पद रहंदो न असां वारे सिपाही हिन खे चवनि था त तव्हां सां ॾाढी थी आहे वॾा बदिली करा हिननि सां गॾु रही असां मन बेइज़्ता थी मूंखे बि ईअं था लॻे न बेज़दान चुप अम्मा डर थो भॼे त पाड़े वारनि में हूं त अंदरि कोन गिरी आयो न हिते धनार पहुता अथव धनार बीमार न न हाणे असां छा कयूं कल्ह टियों ॾींहुं कुझु बुखार हुयो पोइ सिरप वरिती ठीक थी वियमि आया आहिनि हाणे परचाने बहानो करे कुझु कोन थींदव जरका हिन खे सम्झा लालू लाइट वारे खे न त मां या बागुल बड़ी वाह माई वाह मन पुटन खे ख़राब करण में ॾंजो ई हथ आहे न खाली हथ न पर पेर बाहूं ॼंघूं सभु शामिल अथसि शैतानगिरीअ में चाचा नूरा अखियुनि खां त आंख बि कोन थो ॾिसी पर कननि खां त ॿुधी न पोइ हिननि छोरनि खे सम्झाई छो नथो एतिरो त सम्झायोमांनि जो तो वटि अची पहुता जरका मुंहिंजा पुट लालू खे कोन छॾींदा तुंहिंजा छोरा मूंखे कोन छॾिया छो पहिरियां पंहिंजो पाण छॾाइनि पुलिस खां पुलिस में तोखे छो ॿधरायूं पुलिस में त तुंहिंजो भाउ भर्ती थियल आहे न तंहिंजे करे तो ले करी हिननि जो मतिलबु आहे त शमू ऐं रमू वारनि खे पुलिस ॿधी वई आहे चाचा नूरा ॾिसो मां किथां ॾिसंदुसि हा बाक़ी जेको ॿुधाइणो चवणो अथव मुंहिंजी धीउ बागुल ॿोड़ीअ खे ॿुधायो बागुल सां ॻाल्हाए पंहिंजो काकड़ो नाहे किराइणो बसि तोखे ई थो ॿुधायां छोरनि जी ज़मानत जो बंदोबस्तु कर त ख़बर पवई त घणे ॾींहं सौ आहे लालू हिकिड़ो पेर कबर में अथसि ॿ पिन शैतानगिरी खां नथो मुड़े जरको जाओ हो भॼी कोन आयो हो अम्मा जरका तूं ई खणी छॾाए ॾे छो त पुलिस बि तुंहिंजी ॿुधंदी ॿियो त हिन ॻोठ में हिकिड़ो तूं ई आहीं राणो ॿी आहे राणी पाणी दोखो लॻी वई हा मुंहिंजा पुट त छुटा जरको भवाल करे हलियो वियो मूं हे जेका यखी पे आहीं इहा ईअं पे आहीं
सची चवंदा आहिनि त इज़त अचणी वञणी शइ आहे, रुॻी बेइज़ती बरक़रार हुजे। तो मंगणा हार दोल करे त्यार मुझे राणल जी शादिया ओरे चोरी हुरी जी अम्मा छोरी ने भागी खंभड़ू परे करे कढियो ही मुझो दोडो मां वेहा में शादीअ जे त्यारनि में तू माके जडो कर मुझो अगई हियां सड़ियो पियो आ इहो ॻाल्हि त ॿुध ये छोरो जेको आहे इहो मजनू मौलाई इन्हे के पुलिस जी नौकरी मिली आ वरी लालू खान वो वरी वापदान उचाए ॾिनूं अथऊं तपाए ॾिनूं अथऊं हिकिड़ो वते थो परायूं तारा कटींदो बिजलियूं बंदि कंदो ॿियो आहे जो वरी वते थो पियो वेड़ जहिड़ो कंदो तो ऐं हो पिणो ॾिस वरी अलू खान उहो त वरी असली आसमान ते थो घुमे छोरनि जे नौकरीअ जे ज़ोर ते वते थो कर्ज़ पखा वठंदो माण्हू फुरींदो हिनखे ख़बर ई नाहे हवल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर पर हेठि निभागा असांजा पेर कढियूं वेठा आहिनि वाह मां वाह लालू ऐं मजनू वरी बि चङा अथई तोखे मासी बागुल बोड़ीअ जे छोरनि जी ख़बर न अथई वॾा बिशनी अथई बिशनी का बि कुराड़ी रुगो लंघे ॻंढ वई शुक्र थियो जो जमादार मजनू मौलाई उन्हनि खे ॿधो आहे अबर जेका तोखे ज़ाहिरी ख़बर हूंदी उन ते हलंदी न ज़रूरी त नाहे त बागुल बोड़ीअ जे पुटनि ॾे ई मोहर हुजे अम्मा जॾहिं खां मां ॼाई आहियां न तॾहिं खां ॾिठो आहे इन बागुल बोड़ीअ खे इन जे पीउ नाने नूरे खे ॿई सतड़िया अथई इहे सही तरीक़े सां त ॼावा ई न आहिनि तूं थी उन्हनि जे छोरनि जी पास ॿधी जेके 24 कलाक चंडा वतन था ॻोठ जे चौंक ते कुतनि खे भींड हणंदा बसड़ी अमड़े नाले चढ़िया चोर आहिनि हाणे सभु हको ॿियो करे वञे पर छंडा त वञी इन्हनि छोरनि ते पवंदा हाणे घणी ॾियारी न हण मूंखे चांहि पीआर का दूध पती कड़क का दिलि सां लॻे जे न त ख़बर अथई न अवुल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर जे तुंहिंजा पेर कढिया मैं न छोरी त कहिड़ी वञी लॻंदई उथी बि न सघंदी आहे चङो मां चङो ठाहे थी अचां उथ मंगण हार दोहल करे त्यार मुझे सुहणल जी शादिया उथ मंगण हार दोहल करे त्यार मुझे सुहणल जी शादिया शादी जो कार्ड ॼाण आई छा ख़ैर त आहे छाए कुछ भी कोने को बस मुझे छोकरन के पुलिस ॿधे वई आहे उहे छॾाए ॾे मां तुंहिंजे पुटनि जी सिफारिश कीअं कयां तुंहिंजा पुट मुंहिंजे पुट लालू सां विढ़िया हा न को तूं हुजाए थी भली थी पर तोखे इहा ख़बर यादि रखणु घुर्जे त फिफड़ न गोश्त पुलिस वारो न दोस्त ठीकु आहे पर मां त तोखे पुलिस वारो कोन थी सम्झां बाक़ी छा थी सम्झी गुबत चाचो लाई मां त तोखे पंहिंजो रबड़ थी सम्झां छो त मां गुलेली ऐं तूं मुंहिंजो रबड़ मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा मश्करा मोटी आया मश्करा मोटी आया मश्करा मरी वियासी या बोड़ी पुलिस कंध में लगंदी अलाए छा जो इतने मिली में मोहतरम अल्लाह बख्श खान हूं सॼी उम्र आलू आलू हाणे वरी मोहतरम अल्लाह बख्श खान इहो छा आहे भला टीकरूं पिया था जो शादी जो कार्ड ॼाण आई छा ख़ैर त आहे छाए कुछ भी कोने को बस मुझे छोकरन के पुलिस ॿधे वई आहे उहे छॾाए ॾे मां तुंहिंजे पुटनि जी सिफारिश कीअं कयां तुंहिंजा पुट मुंहिंजे पुट लालू सां विढ़िया हा न को पक्को हा सूबेदार पक्को आहे पर कुछ भी हुजे अल्लाह बख्श खाने पेशा बोलता है ओ बागुल बोड़ी तुंहिंजे पुटनि खे मां कोन छॾाईंदुसि वरी छॾायां बि कीअं मुंहिंजे पुट सां विढ़िया आहिनि के ॿिए जो दर खड़का हा तू भी सही थो चईं तू कीअं छॾाए ॾींदे पोइ भला कंहिं ॾे वञा
हाणे तूं ही कर जरके खान ॾे वञ उहो तुंहिंजो मसइलो हल कंदो असांजी जा नाहे जरको खान हा ठीक है माने दे वञा काकड़ो किरी पियो पर समझी कान थी अलाए छो भाई बागुल जे चोरन के खुदा जो कहर पैन को जेमल तेमल मुखे ये था चुटण जणो आ टीन आयो डब्बो आ अरे गुलेलो आ पक या गुला गुलेली हुंदी मुड़े नथी इयो नथी सोचे को अख निकरी पे को डोडो भजी पे त पिणस भरे दी या मुंशी ने खिली थी जाने ठही थी मुखे वणी पी थी ड्रिजा कोन थो मुछ माण्हू आ तोखे गुलेलीअ जे गुलेले जी ख़बर न आहे जे महिल गुलेलीअ मां निकिरे लॻे थो न उन जाइ ते सुच ठाहे थो छॾे मार का खुदा ई पेस जे नंढो ते बिलोर खे न सुच ठाहे मुंहिंजे ओरे पारे पाछे कुंडे रुगी टुंगड़ा टुंगड़ा करे मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे पर तूं मूंखे ॿुधा तूं मूंसां एतिरी हुजाइती थी छो थी हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हूअ सां हुजाइतो छो थींदो आहे मोलाई तू भी थाणी नंढड़ो तो कोने ही ना ॾिस न माण्हू माण्हूअ सां हुजाए तो भली थिए पर तूं माण्हू थोरी तूं त छोकिरी आहीं छा छोकिरियूं माण्हुनि जी लिस्ट में न आहिनि छा न न ईअं त आहे पर छा आहे जो कंहिं दौर में पुलिस खे माण्हू कोन सम्झंदा हुआ उनखे सम्झंदा वेढ़ाक हा उहो वरी कीअं उहो ईअं त हिकिड़ो दफ़ो बस अचे पई स्पीड में ओच टोकरे पुलिस वारे जे मथां चढ़ी वई जॾहिं चढ़ी वई त हिकिड़ी कुरारी वेठी बस में उन चयो अबा ख़ैर थियो कुझु का शइ नुक़सान त कोन थियो पोइ ड्राइवर चयो त पुलिस वारो हेठां अची वियो कि अबा शुक्र थियो को माण्हू त कोन आयो मोलाई तू मूंखे एतिरो खिलाई तो अञा बि तोसां मां हुजाइती न थियां तूं हुजाइती भली थी पर तोखे इहा ख़बर यादि रखणु घुरिजे त फिफड़ न गोश्त पुलिस वारो न दोस्त ठीक आ पर मां तो तोखे पुलिस वारो कोन थी समझां बाक़ी छा थी समझी गुबत चाचो लाई मां तो तोखे पंहिंजो रबड़ थी समझां छो त मां गुलेली ऐं तू मुंहिंजो रबड़ शाबाश हुजई मां जे रबड़ हुजां त तूं छिके छिके मुंहिंजो वाछू ई फेराए छॾी छो कहिड़ो ॾोह कयो समय ओ चरिया जॾहिं न तूं हिन गुलेलीअ जो रबड़ थींदे न पोइ तोखे केर बि कोन छिकींदो केर छिके न छिकींदे त बि सोड़ो थी वेंदुसि इन जे करे छिकींदी आहे त बि मुंहिंजो नुक़सानु ॿिन्ही पासे त मूंखे नुक़सानु आहे न तव्हांखे छा आहे इन जे करे मां गुलेली जो रबड़ थियण ई नथो चाहियां सम्झई ओ मोलाई मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध मुंहिंजी त का ॻाल्हि ई नथो ॿुधे जरका साहब गरम पानी 5 में हाज़िर जरका साहब पूरो अध कलाक गैस ते पयो हो अरे निभागो गैस त चंगी तरह बंद कयो अथव न जी साहब वॾे ज़पूटे या पुटो जे 300 खां मथे बिलायो न तव्हां ॿिन्ही जी पघार मां कटींदुसि हाणे हलो ॾिसो छा था हलो आजूजा किथे हमारो भाजर को अंदर हाल में बैठो आ न वागू साहब हाल मां हाणे उठी वियो आ काॾे वियो आ मुंहिंजे ख्याल में शहर वियो आ जलेबी खाइण ठीक आहे सांस लो न मूंखे पे चई त कमरे में टीवी हलाए ख़बरूं तो ॿुधां पर अदा वॾा मूंखे चई मां छित ते तो वञा ताज़ी हवा खाइण धूड़ पई तव्हां मुंह में मां पाण तो ॻाल्हायां त थी गाड़ी ते चवे बाबा इतनी मिलकत पई थी गाड़ी वठ बंद कया तो उन्हें में फायदो या गाड़ी वठा उन्हें में मुझे फायदो पानी में दो थरी ओंदो हाने विचास पीर मशकरा मोटी आया मशकरा